चंबड़ लग यूसी मसू बोज़दार ते आज़ाद राजून इतिहाद के सरवाण मीर मुर्तज़ा ओठो पारा यूसी मसू बोज़दार में मकानी चूंडुनि के हवाले से मुख्तलिफ़ गोठन में वर्क तेज़ करे छड़िया। खबर मूजिब चंबड़ लग यूसी मसू बोज़दार ते मकानी चूंडुनि में आज़ाद राजून इतिहाद के पैनल जंहिंमें चेयरमैन उम्मीदवार हाजी आलम लगारी, वाइस चेयरमैन अयास लतीफ़ सांद, ज़िले काउंसिल मेंबर सरदार यासिर यूसुफ ओठो की कामयाबी लाइ आज़ाद राजून इतिहाद के सरवाण मीर मुर्तज़ा ओठो जा यूसी मसू बोज़दार के मुख्तलिफ़ गोठन जा दौरा आवाम पारा भरपूर मोट मिलण लगी। इन सिलसिले में आज़ाद राजून इतिहाद जो काफ़िलो यूसी मसू बोज़दार के गोठ मोहम्मद साले भंबरो ते पहुतो, जिते भरपूर आजियां कई वई ऐं लखा दिनो भंबरो, गुलाम नबी भंबरो ऐं अली नवाज़ भंबरो समेत समूरी भंबरा बिरादरी तरफां भरपूर आजियां कई वई ऐं चूंडुनि में भरपूर सपोर्ट जो ऐलान पिण कयो वियो। जंहिंखां पोइ मीर मुर्तज़ा ओठो जी अॻवानी में काफ़िलो मुख्तलिफ़ गोठन गोठ मोहम्मद हसन लगारी, गोठ मोहम्मद उर्स ओठो, जमाल लगारी, गोठ तुलसी कच्छी खां थींदो गोठ हाजी सिद्दीक सांद में पहुतो, जिते काफ़िले जो भरपूर इस्तक़बाल कयो वियो ऐं गुलनि जी वर्खा पिण कई वई। जिते आज़ाद राजून इतिहाद जे सरवाण मीर मुर्तज़ा ओठो अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त असां हमेशा बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। असांखे अवाम तरफां भरपूर मोट मिलण ते मुखालिफ़ परेशान आहिनि। इंशाअल्लाह कामयाबी असांजे पैनल जी थींदी। यूसी जी समूरी अवाम के गुज़ारिश है त 24 जुलाई ते बकरी के निशान ते ठपो हणी पूरे पैनल के कामयाब कंदो। जंहिं बाद काफ़िलो गोठ दाऊद कुंभार पहुतो, जिते अब्दुल गफूर कुंभार तरफां काफ़िले ते गुलनि जी वर्खा कंदे भरपूर आजियां कई वई।